सदी कंप्यूटराइज ज़मानो दुनिया में अटकल 5 करोड़ सिंधी सॼी दुनिया में पकड़ियल सिंधियुनि खे वेझो आणण लाइ पहिरियों कदम सिंधु दर्शन संगम आहे नौजवान तकनीकी माहिरनि जो सिंधु दर्शन मेलाप आहे क़ाबिल ऐं मक़बूल फनकारनि जो पंहिंजी ॿोलीअ में ॻाल्हाइणु प्रोग्राम करणु ॾिसणु हिकु अहिड़ी कोशिश साबित थींदी जेका देश परदेश जे सिंधियुनि खे पाण में मिलाए सघे सिंधु दर्शन ते तव्हां दर्शन करे सघंदा पंहिंजी संस्कृति सभ्यता रीतियुनि ऐं रस्मुनि जो कला ऐं विंदुर जो अचो त गॾिजी पाण में ॻायूं ऐं वॼायूं पंहिंजी कला साहित्य ऐं ॿोलीअ खे बचायूं सिंधु दर्शन सिंधु दर्शन ॻायूं वॼायूं ॿोली बचायूं गीत गानो विरहांगो विरहांगे में कंहिंजो फ़ाइदो थियो ऐं कंहिंजो नुक़सानु खबर जी नजर sponsored by Supreme Universal Beyond Spaces Vivekananda Education Society Sadhguru Travels Dubai Think Travel Think Us
हांगकांग जी ॻाल्हि ईंदे यादि अची वेंदा आहिनि हांगकांग में वसियल सिंधु दर्शन जा शुभ चिंतक लाल हरदासानी जी ऐं नौतन तोलानी जी, जिन सिंधी ॿोली ऐं सिंधियत जे वाधारे लाइ ॾिनो आहे घणेई योगदान। हा, उन्हनि जे ई कदमनि ते हलनि पिया निकी नारवाणी जी, जिन आयोजित कयो सिंधी संस्कृतीअ जे वाधारे लाइ इंडिया क्लब में मल्टी टैलेंट कॉम्पिटिशन, जिते 4 सालनि खां 15 सालनि ताईं ॿारनि ॾेखारियो पंहिंजे हुनर जो जलवो। होनहार ॿारनि खे सन्मानित कयो हांगकांग जी असांजी सिंधी जज पूजा लोंगानीअ जीअ, ऐं ख़बर खे कैमरा में क़ैद करण वारा हुआ सिंधु दर्शन मीडिया एसोसिएट निकी नारवाणी जी। फटाफट को स्पॉन्सर्ड बाय जेट किंग, ट्रेनिंग राइट तो करियर ब्राइट। गुजरात जे भरूच जे जय झूलेलाल हॉस्पिटल में साई ओमलाल ऐं साई मनीषलाल साहेब जी जे सहयोग सां आयोजित कयो वियो विशाल निशुल्क यूरोलॉजी सर्जिकल कैंप, जिते 290 खां बि वधीक मरीजनि जो कयो वियो चेकअप डॉक्टर अंजलि ठाकुर ऐं डॉक्टर गौरव लालचंदानी जी जे अगवानीअ में। फटाफट को स्पॉन्सर्ड बाय मंगनानी एल्डर्स होम लोनावला। इंडियन ऑयल कॉर्पोरेशन जे यूनियन लीडर्स अबू रोड राजस्थान में वीके चंदा एंड वीके कविता जी जे नेतृत्व में ॿुधो हिकु स्पेशल सेशन। फटाफट को स्पॉन्सर्ड बाय सुमन रमेश तुलसियानी चैरिटेबल ट्रस्ट। वधीक ना दोस्तों, बस गाल त एतरी आहे कि भारतीय सिंधु शक्ति सिंधी अकादमी दिल्ली पारां दिल्ली जे ही LTG सभागृह में हिदायतकार दीपक ऐं मोहित गुरनानी जे डायरेक्शन में पेश कयो वियो शानदार सिंधी नाटक गाल त एतरी आहे, जंहिंमें पंहिंजे अभिनय जो जौहर ॾेखारियो बाबू भाई सिंधी, संजय ऐं लवली बिनियानी, बंसी धमेजा ऐं इशिता ज्ञानचंदानी। जिते उपस्थित मान वारनि में हुआ मोहन हिमतानी, श्रीकांत भाटिया, श्याम रोहिड़ा, महेश छाबड़िया, अनिल माखीजानी ऐं मोहन बलवानी जी। हिन ख़बर ते नज़र हुई सिंधु दर्शन जे मीडिया एसोसिएट दीपक गुरनानी जी जी। फटाफट को स्पॉन्सर्ड बाय साधना सहकारी बैंक लिमिटेड नागपुर। जीअं जहान में चंड चांदनी चमकाइया, तीअं ही जहान में सिंधियुनि महकाइया खुशबू सिंधियत जी। जी हाँ दोस्तों, सिंधियत जी अहिड़ी खुशबू महकी अहमदाबाद में सिंधी काउंसिल ऑफ इंडिया पारां आयोजित थियल हिन सुरीली पेशकश में, जिते अर्पिता जयचंदानी पंहिंजे साथियुनि सां गॾु गायकी जी अज़ीम मिसाल पेश कई। शिरकत करण वारन में मुख्य हुआ महामंडलेश्वर संत स्वामी हंसराम उदासीन, परमानंद खट्टर, सोमा भाई मोदी, बलराम थावानी, माया कोडनानी, गोपाल दास भोजनानी, निर्मला वाधवानी, भानु भाई हरवानी, जगदीश कंजानी ऐं राजा भाई वासवानी जी। हिन ख़बर के सिंधु दर्शन ताणी मोकिलियो असांजी मीडिया एसोसिएट ललिता करमचंदानी जी। गीता ऐं हेमंत ख्यालानी, दीपक ऐं हरदयाल रोहिड़ा, बाबू राजपाल ऐं ललित ज्ञानानी जहिड़नि श्रद्धालुनि जी मौजूदगी में हाज़िर हज़ूरी सतगुरु साईं कुमार बाबा जी विश्व शांति ऐं सद्भावना जे इरादे सां
कन पिया सर्व दोष शांति यज्ञ। जिते हैदराबाद जो साईं गीता आश्रम तव्हां सभिनी भक्तन के निमाणी वेनती सां करे तो कुर्बायती कोट कि 20 जनवरी 2019 जी सुबुह 11:30 खां 1:30 ताणी मुंबई जे खार जिमखाना ग्राउंड में तव्हां सभई हाज़िरी ॾेई संवारियो पंहिंजो जीवन।